डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन और एडिशन यानी ज़रब जो जोड़ जे लिहाज़ सां विरासत वारो क़ानून या असूल तो इन खे इस्तेमाल करे असांजे ॾिनल जो मिले 4 ज़रब या ॾिघी में ॾिनल 8 जोड़ 3 खे हल कयो। त हाणे असां हिन वीडियो में ॾिनल सवाल खे हल कंदासीं ऐं थोरो अॻिते हिन डिस्ट्रीब्यूटिव लॉ यानी विरासत वारे क़ानून ते ॻाल्हाईंदासीं। हाणे असां वटि मिलियल आहे हिते 4 उन सां गॾु ॾिघी सां कुझु न हुजे त माना ज़रब 4 ज़रब या ॾिघे में ॾिनल 8 जोड़ असांखे 8 सां गॾु जोड़ मिलियल आहे 3। त हाणे आम तौर ते अगरि असांखे अहिड़ो को सुवाल मिलियल हुजे त असांजो ख़्यालु वेंदो आहे की पहिरियों ॾिघीअ में ॾिनल अददनि खे हल कयूं ऐं अगरि असां इन तरीक़े सां इन खे हल कयूं त पहिरियों असां ॾिघीअ में ॾिनल 8 जोड़ 3 कंदासीं त 8 जोड़ 3 थींदो असांजा 11। त अगरि इन खे असां लिखूं त ॾिसो कीअं लिखंदासीं की पहिरियों मिलियल आहे असांखे 4 ॾिघीअ में ॾिनल खे 8 जोड़ 3 कंदासीं त मिलंदो 11। ठीकु आहे 8 जोड़ 3 घणो मिलियो 11। हाणे असांखे जवाबु ईंदो 4 ज़रब या 11। 4 ज़रब या 11 असांजो थी वेंदो 44। हाणे हिकिड़ो इहो तरीक़ो हुयो हल करण जो पर असांखे सवाल मिलियल आहे की विरासत वारो क़ानून इस्तेमालु कयो। हाणे असां विरासत वारो क़ानून इस्तेमालु न कयोसीं पर सादे तरीक़े सां ॾिघीअ खे हल करे 4 सां ज़रब कयोसीं। हाणे विरासत वारो क़ानून छा आहे की असांखे चेन जी विरासत करणी आहे त चेन जी विरासत करे इन सवाल खे हल करणो आहे इन बारे में असां सोचींदासीं। हाणे विरासत वारे क़ानून या उसूल जे हिसाब सां हीउ असांजो सवाल थी वेंदो कि 4 ज़रब या 8 पोइ 4 ज़रब या 3। हाणे पहिरियों लिखंदासीं 4 ज़रब या 8 वरी हाणे विच में बि 8 ऐं 3 जे विच में जोड़े निशानी त जोड़े निशानी वरी जोड़ ॾींदासीं 4 ज़रब या 3 ऐं इन बारे में अॻिते सोचींदासीं त इहो सवाल ईअं हल छो थो थिए। हाणे कुझु माण्हू छा कंदा आहिनि की 4 खे सिर्फ़ु 8 सां ज़रब ॾींदा आहिनि की चवंदा आहिनि 4 ज़रब या 8 पर विरासत वारे उसूल जे हिसाब सां असांखे 4 ज़रब करणी आहे 8 सां बि 4 ज़रब करणो आहे 3 सां बि। हाणे इहो आहे अमल में विरासत वारो क़ानून। हाणे जॾहिं असां हिन खे हल कंदासीं त मां तव्हांखे ज़ाहिर कंदुसि त इहो कमु छो थो करे। त जॾहिं असां हल करणु शुरू कंदासीं त पहिरियों असां 4 ज़रब या 8 मां हिन खे ॿिए रंग सां कयूं था ज़ाहिर। हाणे पोइ 4 ज़रब या 8 थींदो असांजो 32 विच में जोड़ जी निशानी आहे त जोड़ कंदासीं पोइ थींदो 4 ज़रब या 3 त 4 ज़रब या 3 थींदो असांजो 12 ऐं 32 खे 12 सां जॾहिं जोड़ कंदासीं असांजो जवाबु ईंदो 44। हाणे ॿिन्ही तरीक़नि सां जवाबु साॻियो ई थो अचे पर जॾहिं असांखे विरासत वारो क़ानून इस्तेमालु करणो आहे त असांखे चेन जी विरासत करणी आहे। अचो सोचियूं त इहो ईअं छो थो थिए त पहिरियों 8 जोड़ 3 खे तसवुरु कयूं कीअं थींदो। हाणे तसवुरु कयो की असां 1 2 3 4 5 6 6 7 ऐं 8 टुकड़ा पिया आहिनि कंहिं शइ जा त इन में असांखे हाणे जोड़ कंदासीं असां 3 अलॻि शइ जा बि थी सघंदा ॿिए कंहिं साॻी शइ जा बि थी सघनि था 3 टुकड़ा त हाणे ॾिसो 1 2 3 तसवुरु करे सघो था भेटे सघो था इन खे ॾिघीअ में ॾिनल 8 जोड़ 3 सां ताकी 8 दायरा ऐं 3 दायरा गॾु लिखियल आहिनि। हाणे जॾहिं हिन खे 4 सां ज़रबींदासीं इन जो छा मतिलबु आहे। इन जो मतिलबु आहे की असां इन सॼे खे 4 दफ़ा पाण में ई जमा कयूं त हाणे असां हिन सॼे खे कॉपी पेस्ट कंदासीं ठीकु आहे हिन खे कॉपी कंदासीं हिन खे पूरे खे हाणे हिन खे 4 दफ़ा पेस्ट कंदासीं हाणे हे थी वियो 1 2 असांखे 2 ॿिया बि खपनि हे थी वियो 3 ऐं हिकिड़ो ॿियो असांखे खपे हे थी वियो असांजो 4 ऐं 4 खे पाण में जोड़ कंदासीं। हाणे इहो असांजो ज़ाहिर करे थो 4 ज़रब या ऐं इहा पूरी शइ 1 2 3 4 4 ऐं हे पूरा दायरा जेके दायरा मिलियल आहिनि असांखे ठीकु आहे। त हाणे हे सभु जेके दायरा हिते पिया आहिनि इहे छा था ज़ाहिर कनि। हाणे जेके सभु दायरा पिया आहिनि त अगरि तव्हां हिननि जी ॻणप कंदव त इहे तव्हांखे जवाब में 44 मिलंदो पर हे दायरा जेके पहिरियां असां ज़ाहिर कयासीं नीरे रंग में इन जो छा मतिलबु आहे। हाणे इहे दायरा छा आहिनि इहे 8 दायरा आहिनि इहे ऐं 4 दफ़ा पाण में जोड़ थियल आहिनि। हाणे इहे 8 दायरा जेके पाण में 4 दफ़ा जोड़ थियल आहिनि त इहे ज़ाहिर कनि था 4 ज़रब या 8 असांजो ठीकु आहे। त हाणे हिन में असां जोड़ कंदासीं बक़ाया जेके हे पिया आहिनि जेके नारंगी रंग में असां दायरा ठाहियासीं हाणे इहे 3 दायरा आहिनि इहे 4 दफ़ा पाण में जोड़ थियल आहिनि त हाणे हिन खे लिखी सघूं था असां 4 ज़रब या 3 हाणे जेके सभु दायरा ठाहियासीं त हिन खे लिखी सघूं था असां 4 ज़रब या 3 त हाणे 4 ज़रब या 8 ऐं 4 ज़रब या 3। हाणे उमेद आहे त तव्हांखे इहो विरासत वारो क़ानून सम्झ में अची वेंदो। असां कमु कहिड़ो पिया कयूं था चेन जी विरासत पिया कयूं जेके असांखे ॾिनल आहिनि अंग 8 ऐं 3 ॿिन्ही खे अलॻि अलॻि चेन सां ज़रब करे असां चेन जी विरासत करे जवाबु कढूं पिया।